काब शइ ॾुखी न हौसला संभाल जो पाण माई हानऊं को मच उभरंदो मच जा मचाए अहिड़ी दात ॾे हलो ज़ुल्म जे ख़िलाफ़ थी हयात ॾे हलो। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे सॾ ते ठटे ज़िले में 3 ॾींहं बि सरकारी तइलीमी इदारनि समेत आफ़ीसनि ऐं अस्पतालनि जी तालाबंद हड़ताल जारी रही। पेंशन में कटौती, डीआरए अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस समेत ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ ज़िले ठटे जा सवें मुलाज़िम रोडनि ते निकिरी आया। सवें औरत ऐं मर्द मुलाज़िमनि पारां मकली ते पब्लिक पार्क खां एहतिजाजी रैली कढी डीसी चौक ते ठटो कराची क़ौमी शाहरा ते धरणो हयो वियो। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे अॻवाननि गुलाम नबी खुश्क, अलाउद्दीन बरोई, शकूर सारंग, शरीफ तुनियो, सजाद समूह, अनवर जाखरो, अब्दुल लतीफ़ खत्री, खान मोहम्मद हेलायो, शिराज मेमण, खैरमोहन बरोई, गुलाम मुस्तफ़ा बरोई ऐं ॿियनि जी अॻवानी में निटण उस में लॻल धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पूरी सिंध में सरकारी इदारा बंदि आहिनि पर हुकूमत पंहिंजी हठ धर्मी ते क़ाइमु रही मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम करण लाइ तयारु न आहे। सोसाइटी हिननि माण्हुनि जे लाइ कमु कंदड़ हुजनि, आवाम जे लाइ कमु कंदड़ हुजनि, उहे अॼु रोडनि ते आहिनि, रस्तनि ते आहिनि, एहतिजाजनि में आहिनि, तालाबंदी लॻी पई आहे पर उहे असांजा जेके नुमाइंदा आहिनि उहे असांजा पुछण था पिया। इहे नथा करनि, कॾहिं इहो फोन करे बि नथा पुछा कनि त अदा अवांजो मामिलो कहिड़ो आहे, अवांजा मसइला कहिड़ा आहिनि। असां उन्हनि जा इजलास थियनि था, जॾहिं कमेटी गैर कमेटी जो इजलास थियो, पार्लियामेंट जी जेका कमेटी आहे, जेका हिननि जी असेंबली जी जेका कमेटी आहे, उन्हनि मंझि कहिड़े बि क़िस्म जो मज़दूरनि हिननि जेके मुलाज़िमनि जो कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि हल थियण जे रोज़ाने जेका आहे सा कॾहिं पघारनि में कॾहिं के पेंशन में इहो कटौती जो सिलसिलो जारी आहे। दुख इन ॻाल्हि जो आहे त एतिरा ॾींहं मुज़ाहिरनि, धरणनि ऐं उनजे हेसि ताईं जेका आहे सा तालाबंदियुनि जे बावजूद बि अॼु ताईं गवर्नमेंट उन शइ खे कंहिं बि नमूने सां सीरियस न वठी रही आहे ऐं असांजे हिन ज़िले जा जेको सो पूरो मन एहतियात कंदे असांखे तक़रीबन 4 महीना थिया आहिनि। कराची खां पुठियां पोइ डिवीज़न कन्वेंशन थिया आहिनि, उते असांजा सिर्फ़ु 4 मुतालबा हुआ। पहिरीं असांजो सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो हो त असांखे ॿियनि सूबनि वांगुरु डीआरए ॾिनो वञे, पर सरकार जी मनमस्ती ॾाढ मुर्सी उहो डीआर त छॾे करे असांजे जेको पेंशन खे कट कयो आहे उहो तमामु हिकिड़ो ख़तरनाक कट आहे। उहो मुलाज़िम जे मरण ऐं जीअण जो मसइलो आहे। जॾहिं त ही अवामी हुकूमत जो जेको आमरीती फ़ैसिलो आहे उन जे ख़िलाफ़ सवें हज़ारें लखे मुलाज़िम सॼी सिंध में सरापा एहतिजाज आहिनि। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे अॻवाननि जो चवणो हुयो त 27 तारीख़ ताईं इदारनि जी तालाबंदी जारी रहंदी। मुतालबा मंज़ूर न थिया त 6 अक्टूबर ते कराची में बिलावल हाउस अॻियां तारीख़ी धरणो हयो वेंदो।